नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हांखां हिकु सवाल थी पुछां। हाँ त जॾहिं भक्ति कंदा आहियूं हाँ त हुनमें जेके मंत्र पढ़ंदा आहिनि न, हाँ हाँ त हुनमें हिकिड़ो मंत्र ईंदो आहे हाँ कि ब्रह्मा विष्णु शंकर देवताए नमः हाँ ऐं शिव परमात्माए नमः। हाँ त इन जो मतिलबु छा आहे? हाँ ॾिसो, सभिनि खां पहिरियों त पाण जीअं पढ़ियोसीं कि भॻवानु केरु हूंदो आहे, जंहिंखे शरीर न हूंदो। माण्हू चवंदा आहिनि न भॻवानु हिकु ई हूंदो आहे। हिकु मतिलबु जंहिंखे शरीर ई न हुजे उहो थींदो आहे भॻवानु। ऐं अहिड़ी हिकु ई आत्मा आहे जो बिना शरीर जे सदैव मथे रहंदी आहे, परंतु उहा हेठि पार्ट वॼाइण ज़रूरु ईंदी आहे। छो जी इहो लॉ आहे कि जेतिरियूं बि आत्माऊं आहिनि उन्हनि खे हिन स्टेज ते अचिणो ई आहे पार्ट वॼाइण। त उहो जेकी परमात्माएं आहे, जेके शिव परमात्मा चइबो आहे न, उहो अशरीरी आहे। उन वटि शरीर कोन अथसि त हिनजे नाम बि कोन अथसि। हिन करे चवंदा आहियूं शिव परमात्मा, मतिलबु हुन आत्मा ते नाम आहे शिव। ऐं ब्रह्मा विष्णु शंकर जो आहिनि उहे शरीरधारी आहिनि, त उन्हनि खे देवता चवंदा आहिनि। हिन करे चइबो आहे ब्रह्मा विष्णु शंकर देवता। छो जी शरीर वठी छॾनि न, त हिकु बार आत्मा शरीर वठंदी आहे त पुनर्जन्म में त अचिणो ई पवंदो अथसि। पुनर्जन्म वठंदी त आत्मा जी शक्तियूं बि ख़तमु थींदियूं, त उनखे भॻवानु चई न सघंदा आहियूं। भॻवानु त सदैव शक्तिशाली हूंदो आहे न। त हिन करे ब्रह्मा विष्णु शंकर देवता आहिनि। तव्हां हाणे बि कॾहिं बि इहा ॻाल्हि पकी करे छॾियो कि जो पाण मुंहं में कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि न, इहो भॻवानु इहो भॻवानु इहो भॻवानु। जी सभिनी खे भॻवानु चवंदा आहियूं न, विष्णु भॻवानु शंकर भॻवानु। त इहो मन में पक्को करो कि भॻवानु हिकु ई थींदो आहे जंहिंखे शरीर न आहे। बाक़ी सभिनि जे लाइ कॾहिं बि चओ त देवता चई सघंदा आहियो तव्हां। अच्छा। ऐं ॿी ॻाल्हि आहे कि जे टिनिनि खे हिकु साथ छो चवंदा आहिनि ब्रह्मा विष्णु शंकर खे? छो जी भक्ति मार्ग में ॻायल आहे न, भई भॻवानु ब्रह्मा द्वारा सृष्टि रचई, त परमात्मा जॾहिं धरती ते ईंदा आहिनि त सभई मनुष्य हिते ई हूंदा आहिनि। त हिन मनुष्य जी दुनिया में बि उन जे शरीर में अची करे, परमात्मा खे त शरीर न आहे न, हेठि बि ईंदो त छा कंदो? जेसिताईं आत्मा खे शरीर न आहे त न ॾिसी सघंदी आहे, न ॻाल्हाए सघंदी आहे न, त उहो उन शरीर में ईंदो आहे जंहिं आत्मा हुनखे भक्ति ॾाढी करे करे यादि कयो हुई हिन धरती ते सॾ बि करे ॾाढनि समय खां। त उहो कंहिंजी आत्मा हुई? ब्रह्मा जी आत्मा। त हुन शरीर में अची करे परमात्मा अची करे नहीं, हाणे जे कलयुग खां पोइ सतयुग ईंदो न, त सतयुग जी दुनिया जी स्थापना कई। जंहिं तन में अची करे, जंहिं तन में उहा आत्मा हुई जेकी ॾाढनि समय खां हुन परमात्मा खे यादि बि करे, सॾ बि करे। जीअं हुन परमात्मा हुन में प्रवेश कई त उहो हाणे प्रवेश कयो अथई, आई आहे मथां परमात्मा जी आत्मा, त कुझु त कमु कंदी न। त हुन नई दुनिया ठाहींदी, लेकिन भक्ति मार्ग में चवंदा आहिनि ब्रह्मा द्वारा ठाहींदी। त हुनजो नाम बदिली करे छा रखी हुन शरीर जो नाम? ब्रह्मा। कि हाणे जो नाम ब्रह्मा थी। छो जी मां तुंहिंजे द्वारा हिन सृष्टि खे नयो थो ठाहियां, त तुंहिंजो नाम कहिड़ा आहे? ब्रह्मा। ऐं पोइ उहो ई आत्मा, भई आत्माऊं त पुनर्जन्म वठंदियूं न, त आत्मा हुनजी परमात्मा हुनजे शरीर में आई ब्रह्मा जे तन में, त उहो जेकी ब्रह्मा जी आत्मा ई वञी करे सतयुग में विष्णु ठहींदी आहे। विष्णु अर्थात लक्ष्मी नारायण जो कंबाइंड रूप। विष्णु जो 4 हथ हूंदा आहिनि न, लक्ष्मी नारायण ॿई हूंदा आहिनि। भई अॻियां वारा हथ नारायण जा हूंदा आहिनि, अॻियां वारा पुठियां वारा हथ लक्ष्मी जा हूंदा आहिनि। त उहो ब्रह्मा जी आत्मा वञी करे सतयुग में कंहिंजो पार्ट वॼाईंदी? विष्णु। भई कॾहिं लक्ष्मी बि ठहींदी, कॾहिं नारायण बि त ठहींदी न। त उहो रूप वठी करे हुते न स्वर्ग जी पालना कंदी।
भई भगवान त नई सृष्टि ठाहे करे हली वेंदो, धर्म जी स्थापना करे हली वेंदो, देवी देवता धर्म जी, लेकिन हुन धर्म जी पालना केरु कंदो? हुन धर्म में जेका रहण वारा माण्हू आहिनि उन्हनि खे केरु संभालंदो? त कंहिंखे भगवान शक्ति ॾेई वियो? हुन ब्रह्मा जी आत्मा खे। लेकिन उहो जॾहिं सतयुग में वई त हुनजो रूप कहिड़ो थी वियो? विष्णु। हा, विष्णु जो थी वियो। पोइ उहो जॾहिं ऐं हिते जॾहिं ब्रह्मा जे शरीर में जॾहिं परमात्मा हुन में आयो त भई हुन जे शरीर में परमात्मा अचे थो, पंहिंजो कमु करे वरी मथे थो हली वञे, वरी अचे थो, त हुनखे बि त परमात्मा जी ओतिरी यादि बि त करिणो पवंदो न हुनखे, भई मुंहिंजे शरीर में परमात्मा अचे थो कमु, त उहो पूरो कमु उहो उन अनुसार ई कंदो, एतिरो तप बि कंदो, मतिलबु परमात्मा खे एतिरो यादि बि कंदो, सभु कुझु पुरानी कलयुगी दुनिया ऐं पंहिंजे पुराणे जीवननि जी ॻाल्हियुनि खे भुलिजणो बि पवंदो हुनखे। त इहो जेको तप जो स्वरूप हुयो न, हुन उहो कहिड़ो स्वरूप हूंदो आहे? शंकर जो। अच्छा। भई उहो ई आत्मा ब्रह्मा जो पार्ट बि वॼाई, ब्रह्मा खां पोइ शंकर जो पार्ट वॼाई, पोइ विष्णु जो पार्ट वॼाई। छो जी हिते जॾहिं ब्रह्मा द्वारा स्थापना करनि था परमात्मा, त उहो जेकी ब्रह्मा जी आत्मा हुई हुनखे त हितां जा ई सभु विकार, सभु पुराणी ॻाल्हियूं, सभु कुझु भुलिजणियूं पवंदियूं न। जेतिरो परमात्मा खे यादि कंदी ओतिरो हुनखे सभु कुझु भुलिजंदो, तॾहिं त नई दुनिया जे लाइ नई नई ॻाल्हियूं सिखंदी, उन अनुसार मर्यादायूं, उन अनुसार शक्तियूं धारण कंदी। त उहो तप करे हुन कहिड़ो रूप धारण कई? शंकर। शंकर खे तपस्वी चईंदा आहिनि न। हा, इन करे शंकर खे तपस्वी ॾेखारींदा आहिनि। हा, त हुन एॾी तपस्या कई, भल भॻवान जे शरीर में अचे थो, लेकिन त पंहिंजो हिसाब किताब चुकतो कराइण लाइ त भॻवान खे यादि त करिणो ई पवंदो न। त हुन एॾो तपस्या करे करे पंहिंजो सभु पुराणा बुराइयूं जेकी हुयूं, छो जी कलयुगी त आत्मा हुई न, कलयुगी आत्मा में त विकार बि हूंदा आहिनि, बुराइयूं बि हूंदियूं आहिनि, पुराणो खातो बि हूंदो आहे। त इहे सभु आत्मा मां कॾहिं निकिरंदा आहिनि? जॾहिं उहो निराकार परमात्मा खे निराकार रूप में यादि करे, तॾहिं आत्मा मां इहे सभु ॻाल्हियूं निकिरंदियूं आहिनि। त शंकर जहिड़ो तपस्वी रूप बि हुन हिन धरती ते हाणे कलयुग जे अंत में धारण कई। मतिलबु ब्रह्मा ऐं शंकर जो पार्ट गॾिजो हुयो। अच्छा। ब्रह्मा द्वारा परमात्मा स्थापना बि करे पोइ, ऐं जॾहिं स्थापना कंदे कंदे अंत ताईं उहा आत्मा बि तपस्वी ठही करे पंहिंजो सभु कुझु पुराणो आत्मा मां ख़तमु थी वियो, नयो तयारु थी वई आत्मा। त पोइ हुनजो विष्णु जो पार्ट सतयुग में शुरू थी। अच्छा। मतिलबु हाणे कलयुग जो अंत, सतयुग जी आदि संगम में, जॾहिं खां संगम शुरू थियो तॾहिं खां कंहिंजो पार्ट शुरू थियो? भॻवान जो ऐं ब्रह्मा जो। अंत में संगम युग जो अंत में शंकर जो पार्ट थियो। मतिलबु अंत ताईं त हुन एॾी तपस्या करे सभु पंहिंजे पाण खे नयो ठाहे छॾियईं न। पोइ जॾहिं उहा आत्मा सतयुग में वेंदी त कंहिंजो पार्ट वॼाईंदी? विष्णु जो। तो शिव बाबा जॾहिं ईंदा आहिनि, मतिलबु पहिरियों परमात्मा जी महिमा आहे हिन दुनिया में, ऊंच ते ऊंच परमात्मा जी, हुन खां पोइ ब्रह्मा विष्णु शंकर जी। छो जी भॻवान जो रथ ठाहिण, भॻवान जे कार्य में मददगार थियण, भल ॿिया बि हुया, लेकिन पहिरियों निमित्त त ब्रह्मा ई ठहियो न। भई अकेला शिव बाबा ऐं ब्रह्मा त कुझु न कंदा, ॿिया बि साथी हुया हुनजा, जेके पोइ हुननि ज्ञान ॿुधाईंदा विया, भई ईअं सृष्टि स्थापना थी थिए, तव्हां ईअं करो। त जेका मञनि पा हिन ई दुनिया में, उहो मञी करे हलनि पा, त उहे बि साथी हुया भॻवान जा। लेकिन मुख्य साथी केरु हुयो? ब्रह्मा। मुख्य शंकर जहिड़ो तपस्वी रूप कंहिं धारण कयो? ब्रह्मा।
जी ब्रह्मा ही पहिरियों शंकर जो रूप धारण कंदो आहे, पोइ उहो ई ब्रह्मा जी आत्मा ई वञी करे विष्णु जो रूप धारण कंदी आहे। ठीकु आहे। अच्छा जी दीदी, थैंक यू। हाँ, थैंक यू।